केमिस्ट्री क्लास 10 पाप पहिरियों सबक 13 अंगी हिसाब न्यूमेरिकल्स आया केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार असांजो अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे सेक्शन डी न्यूमेरिकल्स। सेक्शन डी में टे असांखे न्यूमेरिकल्स मिलियल आहिनि। सभ खां पहिरियां असां सवाल नंबर प्रॉब्लम नंबर पहिरियों खणंदासीं। नंबर पहिरियों आहे डाई नाइट्रोजन टेट्राऑक्साइड decomposed into nitrogen dioxide in a reversible reaction. डाई नाइट्रोजन टेट्राऑक्साइड मोटंदड़ कीमियाई अमल में नाइट्रोजन डाइऑक्साइड में टुटे थो। Drive equilibrium constant expression for the reaction of decomposition. इन अमल लाइ मुस्तकिल तवाज़ुन वारो इज़हार लिखो। Also interpret unit of Kc for balanced chemical reversible reaction. ऐं मुस्तकिल तवाज़ुन लाइ यूनिट पिणु लिखो। असांखे रिएक्टेंट मिलियल आहे डाई नाइट्रोजन टेट्राऑक्साइड ऐं प्रोडक्ट आहे नाइट्रोजन डाइऑक्साइड। तंहिंजे करे सभ खां पहिरियां हिकिड़ी बैलेंस्ड इक्वेशन लिखिजे। नाइट्रोजन टेट्राऑक्साइड गैस टुटे थी नाइट्रोजन डाइऑक्साइड गैस में ऐं इहा ई वरी नाइट्रोजन डाइऑक्साइड पाण में कंबाइन थी नाइट्रोजन टेट्राऑक्साइड में तब्दील थिए थी। तव्हांखे ख़बर आहे त असां वटि इक्विलिब्रियम कांस्टेंट जेको आहे उहो बराबरि हूंदो आहे मोलर कंसंट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स डिवाइडेड बाय मोलर कंसंट्रेशन ऑफ रिएक्टेंट्स। Kc बराबरि थींदो प्रोडक्ट ऑफ कंसंट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स रेज़ टू द पावर ऑफ कोएफिशिएंट्स डिवाइडेड बाय प्रोडक्ट ऑफ कंसंट्रेशन ऑफ रिएक्टेंट्स रेज़ टू द पावर ऑफ कोएफिशिएंट्स। हाणे जेकॾहिं असां इन जो इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन कढूं त जेको मथां असां लिखत में लिखियो आहे उनखे असां फार्मूला में लिखंदासीं ऐं जेको डिनोमिनेटर लिखत में आहे उनखे पिणु असां फार्मूला जी सूरत में लिखंदासीं। बाक़ी असांजो Kc यानी इक्विलिब्रियम कांस्टेंट साॻियो ई रहंदो। सो Kc प्रोडक्ट आहे असां वटि नाइट्रोजन डाइऑक्साइड मोलर कंसंट्रेशन ऑफ नाइट्रोजन डाइऑक्साइड रेज़ पावर 2 छो त हिन जो कोएफिशिएंट 2 डिवाइडेड बाय ये असां रिएक्टेंट हेठों रखंदासीं मोलर कंसंट्रेशन ऑफ नाइट्रोजन टेट्राऑक्साइड। ही आहे असांजो इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन। हाणे जेकॾहिं असां हिन जो यूनिट ॻोल्हियूं त हेॾा मथां ॾिसो त असां वटि आहे नाइट्रोजन डाइऑक्साइड पर हुन जो रेज़ पावर 2 आहे। इन जे करे हिन जी मोलर कंसंट्रेशन जो यूनिट थींदो मोल पर डीएम क्यूब पर मथां ईंदुसि स्क्वायर यानी असां पाण में उन्हनि खे ज़र्ब कंदासीं त मथां 2 यूनिट मिलंदा मोल पर डीएम क्यूब जा डिवाइडेड बाय हिकिड़ो ई थींदो वञी मोल पर डीएम क्यूब। सो बराबरि कयूंसि असां Kc is equal to mole per dm cube raised power 2 divided by mole per dm cube। हाणे मथां 2 हे हेठों असांजो आहे 1 तंहिंजे करे छा थींदो त ही जेको 2 आहिनि इन वजह हिकिड़ो हिन हिकिड़े सां कट थी वेंदो बाक़ी हिकिड़ो असां वटि वञी करे बचंदो Kc यूनिट असांखे बचंदो मोल पर डीएम क्यूब। ही असांजो हिकिड़ो यूनिट बचो। यूनिट असांजे इन रिएक्शन जे लाइ थी वियो। इन जो कांस्टेंट एक्सप्रेशन जेको इक्विलिब्रियम जो उहो पिणु थी वियो ऐं असां हिकिड़ी बैलेंस्ड केमिकल इक्वेशन जेका आहे उहा पिणु लिखीसीं। सवाल नंबर 2 आहे phosphorus pentachloride phosphorus trichloride and chlorine are at equilibrium at 500 Kelvin in a closed container. phosphorus pentachloride phosphorus trichloride and chlorine 500 केल्विन जे गर्मी पद ते बंद सरिश्ते में मुस्तकिल तवाज़ुन में आहिनि and their concentration are 0.8 into 10 raised power minus 3 mole per dm cube, 1.2 into 10 raised power minus 3 mole per dm cube and 1.2 into 10 raised power minus 3 mole per dm cube respectively। ऐं उन जूं अलॻि अलॻि जेके concentrations आहिनि उहे पिणु ॾिनल आहिनि। Calculate the value of equilibrium constant for the reaction along with the unit। हाणे इन रिएक्शन जे लाइ असांखे इक्विलिब्रियम कांस्टेंट जो मुल्ह ऐं यूनिट मालूम करणो आहे। सभ खां पहिरियां असां हिन रिएक्शन खे जेकॾहिं मुतवाज़न केमिकल इक्वेशन में लिखूं थींदो phosphorus pentachloride decomposes into phosphorus trichloride and chlorine gas ऐं वरी इहे ॿई पाण में मिलंदा
त रिवर्सिबल रिएक्शन कंदे फास्फोरस पेंटाक्लोराइड में तब्दील थी वेंदा। हिननि जूं असांखे कंसंट्रेशन्स पिण मिलियल आहिनि। फास्फोरस पेंटाक्लोराइड जी कंसंट्रेशन आहे 0.8 into 10 raised power minus 3 mol per dm cube ऐं फास्फोरस ट्राइक्लोराइड जी आहे 1.2 into 10 raised power minus 3, क्लोरीन जी आहे 1.2 into 10 raised power minus 3। असांखे मालूम आहे त इक्विलिब्रियम कांस्टेंट जेको आहे उहो बराबरि हूंदो आहे मोलर कंसंट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स रेज़ पावर टू द पावर ऑफ कोएफिशिएंट्स ऐं वरी कंसंट्रेशन ऑफ रिएक्टेंट्स रेज़ पावर टू द कोएफिशिएंट्स असां डिवाइडेंट तौर ते रखंदा आहियूं। हाणे जेकॾहिं असां हिन जो इक्विलिब्रियम एक्सप्रेशन असां जेको लिखूं त उहो थी वेंदो Kc is equal to molar concentration of phosphorus trichloride multiplied by molar concentration of chlorine यानी प्रोडक्ट्स असां मथां रखियूंसीं ऐं वरी जेको रिएक्टेंट आहे उहो असां डिनोमिनेटर तौर ते रखंदासीं फास्फोरस पेंटाक्लोराइड। ॾिनल रिएक्शन जे लाइ असां वटि Kc यानी इक्विलिब्रियम कांस्टेंट जो एक्सप्रेशन निकितो ऐं हाणे असां हिननि एक्सप्रेशन्स में असां जेकी फार्मूलाज़ आहिनि मोलर कंसंट्रेशन आहे उन्हनि जो जेकॾहिं वैल्यूज़ पुट कयूं त असांखे जवाबु मिलंदो Kc is equal to 1.2 into 10 raised power minus 3 mol per dm cube multiplied by 1.2 into 10 raised power minus 3 mol per dm cube divided by 0.8 into 10 raised power minus 3 mol per dm cube। हाणे जेकॾहिं असां यूनिट जो बि मामिलो सिधो कंदा हलूं त ही मोल पर डीएम क्यूब जेको आहे हेठे मोल पर डीएम क्यूब खे कट कंदो बाक़ी मथे हिकिड़ो यूनिट मोल पर डीएम क्यूब जो बचंदो। सो असांखे जवाबु मिलंदो Kc is equal to 1.2 into 10 raised power minus 3 multiplied by 1.2 into 10 raised power minus 3 mol per dm cube divided by 0.8 into 10 raised power minus 3। हाणे असां छा कंदासीं त 1.2 खे असां खणूं अची करे असां हुनखे ज़रब कयूं वरी 1.2 सां ऐं जेको असांजो 10 रेज़ पावर माइनस 3 आहे हेॾां इहे ॿई जेके पावर आहिनि हिक ॿिए में जोड़ थींदा त असांखे कैलकुलेटर ते जवाबु मिलंदो Kc बराबर 1.44 into 10 रेज़ पावर माइनस 6 मोल पर डीएम क्यूब ही माइनस 3 ॿई पाण में जोड़ थिया 1.2 खे 1.2 सां असां कयोसीं ज़रब त जवाबु मिलियो 1.44 ॿई पावर माइनस टे जोड़ थिया त असांखे जवाबु मिलियो -6 जो। हाणे तव्हां कैलकुलेटर ते छा कंदो त 1.44 खे तव्हां वंड कयो 0.8 सां त तव्हांखे जवाबु मिलंदो Kc बराबर 1.8 into 10 रेज़ पावर माइनस 6 मल्टीप्लाइड बाय ही साॻियो ई 10 रेज़ पावर माइनस 6 असां मथे खणी वेंदासीं त इहो माइनस वारो जेको आहे उहो मथे हली करे प्लस में तब्दील थी वेंदो तंहिंजे करे हिते असां लिखियोसीं ज़रबिया 10 रेज़ पावर 3। हाणे जीअं त हिननि ॿिन्ही जो जेको पावर आहे उहो ॿिन्ही जो चेंज आहे तंहिंजे करे छा थींदो ही हिक ॿिए खे कट कंदा। हाणे इहे जोड़ न थींदा ही +3 वारा -6 मां कट थींदा त बाक़ी असां वटि वञी करे बचंदो -3 त Kc जो असांखे जवाबु मिलंदो Kc बराबर आहे 1.8 into 10 रेज़ पावर माइनस 3 मोल पर डीएम क्यूब। ही आहे असां वटि इक्विलिब्रियम कांस्टेंट जो वैल्यू ऐं ही आहे असांखे इक्विलिब्रियम कांस्टेंट जो यूनिट। सवाल नंबर 3 आहे the value of equilibrium constant for the reaction is 1 into 10 raised power minus 4। असांखे हिकिड़ो कीमियाई अमल मिलियल आहे हाइड्रोजन आयोडाइड जो उन जे लाइ इक्विलिब्रियम कांस्टेंट जो वैल्यू आहे 1/10 रेज़ पावर माइनस 4। हाणे जॾहिं बि 10 जे मथां पावर माइनस में हुजे त इन Kc जे वैल्यू खे स्मॉल न्यूमेरिकल वैल्यू सॾिबो आहे। कीमियाई अमल आहे 2 मोल हाइड्रोजन आयोडाइड जा टुटनि था त 1 मोल हाइड्रोजन जो ऐं 1 मोल असां वटि आयोडीन जो पैदा थिए थो वरी इहे ॿई पाण में मिलनि था त हाइड्रोजन आयोडाइड जा 2 मोल साॻियो ई पैदा थींदा। At a given temperature, the molar concentration of reaction mixture is hydrogen iodide is 2 into 10 raised power minus 5 mol per dm cube ऐं हाइड्रोजन जी मोलर कंसंट्रेशन आहे 1/10 रेज़ पावर माइनस 5। आयोडीन जी मोलर कंसंट्रेशन आहे 1/10 रेज़ पावर माइनस 5। त चवे थो जेकॾहिं तव्हांखे ही रिएक्शन ॾिनोसीं उन जो तव्हांखे इक्विलिब्रियम कांस्टेंट जो वैल्यू ॿुधायोसीं ऐं तव्हांखे रिएक्शन मिक्सचर में मौजूदु प्रोडक्ट ऐं रिएक्टेंट्स जी कंसंट्रेशन पिणु ॿुधाईसीं त हाणे इन रिएक्शन जो असांखे तरफ़ ॿुधायो। By putting these concentrations into the equilibrium constant expression, we obtain a value called the reaction quotient। ही जेके तव्हांखे कंसंट्रेशन्स मिलियल आहिनि
इन्हनि खे जेकर इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन में असां रखंदासीं त असांखे हिकिड़ो वैल्यू मिलंदो जंहिंखे चइजे थो रिएक्शन कोशंट। इहो रिएक्शन कोशंट असांखे तरफ़ ॿुधाइण में मदद कंदो। सो रिएक्शन कोशंट इज इक्वल टू हाइड्रोजन आयोडाइड रेज़ पावर 2 डिवाइडेड बाय मोलर कंसंट्रेशन ऑफ हाइड्रोजन मल्टीप्लाइड बाय मोलर कंसंट्रेशन ऑफ आयोडीन। हाणे हाइड्रोजन आयोडाइड जी मोलर कंसंट्रेशन असां मथां रखंदासीं, उनखे स्क्वायर ॾींदासीं ऐं असां वरी उनजे डिवीजन में रखंदासीं हाइड्रोजन जी मोलर कंसंट्रेशन ऐं आयोडीन जी मोलर कंसंट्रेशन। सो QC बराबर थी वेंदो 2 रेज़ पावर 10 2 ज़रबिया 10 रेज़ पावर -5 डिवाइडेड बाय 1 ज़रबिया 10 रेज़ पावर -5 ऐं 1 ज़रबिया 10 रेज़ पावर -5। हाणे असां छा कंदासीं त हेठि जीअं त बेस साॻियो आहे तंहिंजे करे उहो कॉमन खणंदासीं, बाक़ी हिन जा जेके पावर्स आहिनि उहे ॿई माइनस में आहिनि, तंहिंजे करे उहे ॿई छा थी वेंदा, जोड़ थी वेंदा। मथियों जवाब असां साॻियो हेठि लाहे रखंदासीं 2 ज़रबिया 10 रेज़ पावर -5 डिवाइडेड बाय ही कॉमन खयोंसीं ॿिन्ही जो 1 ज़रबिया 10 रेज़ पावर -10 ही ॿई पाण में जोड़ करे छॾियासीं। हाणे तव्हां कैलकुलेटर ते 2 ज़रबिया 10 रेज़ पावर -5 खे जेकॾहिं तव्हां 1 ज़रबिया 10 रेज़ पावर -10 खे वंड कंदो त तव्हांखे जवाब मिलंदो QC बराबर 2 ज़रबिया 10 रेज़ पावर -5 ज़रबिया 10 रेज़ पावर 10। या वरी सिंपल तरीक़ो इहो आहे त ॿिनि ते तव्हां हिक जो खोड़ो हणो त जवाब मिलंदो तव्हांखे साॻियो ई 2। त हाणे तव्हां ही जेको पावर आहे इहो लाइ साॻियो हिन सां रखोसि 2 ज़रबिया 10 रेज़ पावर -5। ही वारो जेको 10 रेज़ पावर -10 आहे उनखे खणी वेंदासीं मथे त हुनजी जेका निशानी आहे उहा तब्दील थी वेंदी ऐं उहो प्लस में तब्दील थी वेंदो। उहो असां हिते रखियोसीं ज़रबिया 10 रेज़ पावर 10। असांखे QC मिलियो आहे 2 ज़रबिया 10 रेज़ पावर -5 ज़रबिया 10 रेज़ पावर 10। तंहिंजे करे छा थींदो त हाणे ही पावर प्लस में आहे, ही पावर जेको आहे माइनस में आहे, माइनस वारो जेको पावर आहे उहो प्लस वारे पावर मां कट थींदो, 10 मां -5 वेंदा त बाक़ी असां वटि प्लस जा 5 बचंदा। सो QC बराबर थी वेंदो 2 ज़रबिया 10 रेज़ पावर 5। हाणे ॾिसो त ही जेको वैल्यू आहे QC जो उहो तमामु वॾो आहे। KC जो वैल्यू छा आहे 1 ज़रबिया 10 रेज़ पावर -4 यानी तमामु नंढो स्मॉल न्यूमेरिकल वैल्यू आहे। सो तव्हांखे यादि हूंदो त जेकॾहिं QC जो वैल्यू KC खां वॾो हुजे कीमियाई अमल जेको आहे रिवर्स डायरेक्शन में वेंदो, यानी तव्हां जूं प्रोडक्ट्स जेके आहिनि उहे घणियूं ठही वियूं आहिनि, हाणे उहे स्पीड पकड़े वरी रिएक्टेंट में तब्दील थियण ॾांहुं वेंदियूं। QC जो वैल्यू जॾहिं KC खां वॾो हुजे त तव्हांजो जेको कीमियाई अमल जो तरफ़ आहे उहो रिवर्स डायरेक्शन में हूंदो। जेकॾहिं QC KC खां वॾो आहे त कीमियाई अमल तवाज़ुन हासिल करण लाइ साॼे पासे खां खाॿे पासे हलंदो, यानी पोइते हरकत में हूंदो। If QC is greater than KC, the reaction goes from right to left, i.e. in reverse direction to attain equilibrium. इन सवाल नंबर 3 सां गॾु असांजो सेक्शन D न्यूमेरिकल्स जो पार्ट हिते पुॼाणी ते पहुचे थो। वधीक वीडियोस लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।